इते खे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर सलाहकार, ख़ासि मददगार, चीफ सेक्रेटरीज़ ऐं लाॻापियल ऑफिसर शरीक थिया। काबीना खे बरसात जी तबाहियुनि ऐं मुतासिरनि जी बहाली खाते पारां ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ख़दशनि जे हिसाब सां 62,496 कुटुंब मुतासिर थियण जो इंतज़ाम कयो वियो आहे। दरिया में पाणी जी सतह बुलंद थी ऐं बरसातुनि जे सिलसिलनि वॾो नुक़सानु कयो आहे। ब्रीफिंग में ॿुधायो वियो आहे त दरिया में पाणी जी सतह बुलंद थी ऐं बरसातुनि जे सिलसिलनि में वॾो नुक़सानु थियो आहे। अहम ख़बर खे ॿुधाए रहिया आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास थियो। इजलास में सूबाई वज़ीर सलाहकार, ख़ासि मददगार, चीफ सेक्रेटरीज़ ऐं लाॻापियल ऑफिसर शरीक आहिनि। काबीना खे बरसात जी तबाहियुनि ऐं मुतासिरनि जी बहाली खाते पारां ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर सलाहकार, ख़ासि मददगार, चीफ सेक्रेटरी ऐं लाॻापियल ऑफिसर शरीक थिया आहिनि। एक भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर सलाहकार, ख़ासि मददगार, चीफ सेक्रेटरी ऐं लाॻापियल ऑफिसर शरीक थिया। काबीना खे बरसात जी तबाहियुनि मुतासिरनि जी बहाली ते ब्रीफिंग ॾिनी वई। ख़दशनि जे हिसाब सां 62,496 कुटुंब मुतासिर थियण जो इंतज़ाम कयो वियो आहे। मुतासिरनि खे बहाल करण जे लाइ इंतज़ाम कया विया आहिनि। ब्रीफिंग में इहो ॿुधायो वियो दरिया में पाणी जी सतह बुलंद थी ऐं बरसातुनि जे सिलसिलनि वॾो नुक़सानु कयो आहे।